अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो ऐं आऊं आहियां संजा सैयद। हलंदासीं हेडलाइंस ते। इख़लाक़ी क़दरनि खां सवाइ रियासतूं इंसाफ़ फ़राहम नथियूं करे सघनि। तारीख़ शाहिद आहे त करप्शन ऐं इख़लाक़ी क़दरनि जे ख़ात्मे रियासतुनि खे तबाह कयो आहे। इंसाफ़ ऐं क़ानून जे हुकुमरानी खां सवाइ रियासतूं भञ राह जो शिकार थी वेंदियूं आहिनि। सेनेट चूंडनि खां ज़ाहिर कयो त असां इख़लाक़ी तंज़िले जो शिकार थी रहिया आहियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो बयानु। पंजाब ऐं केपी जे तालीमी इदारनि में 15 मार्च खां 28 अप्रैल ताईं मोकल जो ऐलान। सिंध ऐं बलूचिस्तान जे तालीमी इदारनि में हाज़िरी 50% रखण वारी पॉलिसी बरक़रार रखण जो फ़ैसिलो। मुल्क में समूरा पाक शाम 6 वॻे बंदि रखिया वेंदा। 16 मार्च ताईं सिनेमा हॉल्स खोलण वारो फ़ैसिलो मुलतवी। NCOC जे इजलास खां पोइ डॉक्टर फैसल सुल्तान ऐं तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जी मीडिया खे ब्रीफिंग। संदन चवणु आहे त गुज़िरियल हफ़्ते कोरोना जे केसनि में इज़ाफ़ो थियो आहे। हुकूमत मास्क जे इस्तेमाल ते लगातार ज़ोर ॾेई रही आहे, जंहिं ते अमल कयो वञे। IG सिंध मुश्ताक महर शागिर्द इरफान जतोई जे क़त्ल जो नोटिस वरितो। जांच कमेटी क़ाइमु। एडिशनल IG डॉक्टर जमील अहमद कमेटी जो सरबराह मुक़ररु। डिप्टी एडिशनल IG ज़ुल्फ़कार लाड़क SSP कश्मीर अमजद शेख कमेटी जा मेंबर हूंदा। कमेटी 7 ॾींहनि में जांच करे रिपोर्ट जमा कराईंदी। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी जी कामयाबी जो नोटिफिकेशन जारी। श्री रहमान, फैसल वावड़ा, शिबली फराज, फौजिया अरशद, सलीम मांडवीवाला, फारूक एच नाइक, सैफुल आबड़ो, ताज हैदर, सानिया नश्तर, फैसल सब्जवारी, लियाकत तुर्कई, मोहम्मद अब्दुल कादिर, मोहम्मद कासिम, मौलाना अब्दुल गफूर, हिदायतुल्लाह खान, दोस्त मोहम्मद खान ऐं हुमायूं महमद समेत 18 सेनेटरनि जी कामयाबी जो नोटिफिकेशन जारी कयो पियो। DIG हैदराबाद जो SSP जामशोरो सां फ़ोन ते राब्तो। DIG पारां 3 ॾींहं अॻु राणी बाग में बेदर्दी सां क़त्ल थियल अयाज़ समेजो जे क़त्ल ते कावड़ जो इज़हार। अयाज़ समेजो जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम। DIG पारां हटड़ी पुलिस हथां फ़रार करायल जवाबदार वारे वाक़िए ते पिणु कावड़ जो इज़हार। SSP हैदराबाद खां वाक़िए जा तफ़सील तलब। कश्मीर जे कचेवार इलाइक़े में पुलिस जो ऑपरेशन। 15 ॾींहं अॻु अगवा थी वियल रहीम यार खान वासी नौजवान फयाज़ अहमद बाज़ियाब। साले पट वेझो ॻोठ ड्राखणो में मुबैना कारा इल्ज़ाम हेठि ॾेर हथां भाॼाई क़त्ल। ॾेर ज़ाहिद शंभाणी घुटा ॾेई काकी शंभाणी खे क़त्ल कयो। औरत जो लाश पोस्टमार्टम लाइ रोहड़ी अस्पताल मुंतक़िल। ऐं गढ़ी हसन वेझो ॻोठ हज़ार खान खोसो में उरड़ी विघे हिकु ॿार फौत थी वियो। हफ़्ते अंदरि उरड़ी विघे फौती ॿारनि जो अंग 4 थी वियो। ॻोठ में 3 सालनि जी सानिया ऐं 4 वरियनि जी रज़िया फौत थी चुकियूं आहिनि।